नारे सैयद नारे से भरपूर नमूने सां आवाज अहिड़ो गूंजे जो ही ज़िलज़िलो अचे। नारे सैयद नारे से ओ नारे सैयद नारे से हर माण्हू रखण थियणो आहे, जीवन जी जखण थियणो आहे। हर माण्हू रखण थियणो आहे, जीवन जी जखण थियणो आहे। ऐं जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो आहे हू अॻु खां अॻिरो वणंदो आहे। ऐं जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो आहे हू अॻु खां अॻिरो वणंदो आहे। के माण्हू आहिनि ॻाण ॻणिया, के माण्हू आहिनि ॻाण ॻणिया, थो हर पे जिन खे मौत मणिया। तारीख़ अगरि हू धड़कनि था, तारीख़ अगरि हू धड़कनि था, कुझु वक़्तु उजामी भड़कनि था। अञा मथां उभरी ईंदा, अञा मथां उभरी ईंदा ऐं उनखां आजा थी वेंदा। हिन भूअ ते बम्बट बम्बट थी, हिन भूअ ते बम्बट बम्बट थी, हिकु ॾींहुं अचानक परगट थी। हू पंहिंजो ॿारणु ॿारींदा, हू पंहिंजो ॿारणु ॿारींदा ऐं गत विचनि जा ॻारींदा, ऐं गत विचनि जा ॻारींदा, ऐं गत विचनि जा ॻारींदा। इन्ही शिकनि सां गॾु दावत किताब न्यूज़ हैदर शाह सनाई जे खानदान जो चश्मो चराग राबिर सिंध मुफक्किर आज़म साईं GM सैयद जे ख़्वाबनि जी ताबीर सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मर्कज़ी सदर सैयद जलाल शाह साहब खे रानी बुलारा लदी सो लतीफ जैद कनाडा करदा कान पुछे काजा ये आया से के कल असांजा मौजूद लीडरां हिन पिंडाल में वेठल वतन दोस्त कारकुनों सिंध जी आवाम मुझे समझ में नथो अचे त मां छा ॻाल्हायां आहियां छो त मुक़रर एॾियूं त सुठियूं ऐं बहितर अंदाज़ सां सभु पासा कवर करे विया आहिनि जो शायदि मुंहिंजे लाइ का ॻाल्हि बचे कान थी सवाइ हिन ॻाल्हि जे अॼु साईं GM सैयद जी 108 सालगिरह आहे इहा अव्हां सभिनी खे मुबारक हुजे। GM सैयद छा आहे? GM सैयद सुठो आहे, ख़राबु आहे, मोहबे वतन आहे, हीअं आहे, हूअं आहे, सभु ॻाल्हियूं। GM सैयद जी कहिड़ी ॻाल्हि आहे जेका ॿियनि खां जुदा आहे, मुख़्तलिफ़ आहे ऐं हुनखे उतम थी करे जेका पाकिस्तान जे
अंदर उनके जुदा मुकाम थी ॾियारे। उहा कहिड़ी ॻाल्हि आहे? इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे। उहा इहा ॻाल्हि आहे त हुन इहा चयो आहे त पाकिस्तान घण क़ौमी मुल्क आहे ऐं सिंधी हिकिड़ी क़ौम आहियो। सिंधी हिकिड़ी क़ौम आहियो। हर क़ौम जा पंहिंजे ज़मीन जे मथां, पंहिंजे ज़मीन जे अंदरि पंहिंजा सियासी हक़, पंहिंजा इक़्तिसादी हक़, पंहिंजा सकाफ़ती हक़ उहे महफ़ूज़ रहण घुरिजनि पंहिंजे मुल्क जे अंदरि। जेको निज़ाम, जेको मुल्क, जेको विफ़ाक़, जेका फेडरेशन असांजे सियासी, इक़्तिसादी ऐं सकाफ़ती हक़नि खे महफ़ूज़ रखण में नाकाम थी वञे त उनखे ॻाल्हि खे असीं नथा मञूं। हिन वक़्तु पाकिस्तान थियण खां वठी 64 सालनि ताईं 64 सालूं आहे। मुख़्तलिफ़ नालनि में, मुख़्तलिफ़ नज़रियनि में, मुख़्तलिफ़ हुकूमतुनि में, मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जे निज़ामनि जे तहत असांजा तव्हांजी नज़र असांजी ज़मीन ते आहे, ज़मीन जे वसीलनि ते आहे, असांजे सियासी हक़नि ते आहे, असांजे इक़्तिसादी वसीलनि ते आहे, असांजे पाणीअ ते आहे। तव्हां जूं नज़रूं दुश्मननि वारियूं आहिनि, दोस्तनि वारियूं न आहिनि। असीं दोस्तनि जा दोस्त आहियूं। जमहूरियत जो कतई मक़सदु कोन्हे अक्सरियत। जमहूरियत जो मक़सदु आहे बराबरी। जमहूरियत जो मतिलबु आहे सरासरी। जमहूरियत जो मतिलबु आहे ट्रांसपेरेंसी। जमहूरियत जो मतिलबु आहे बहितर हुकुमरानी। ख़ाली जमहूरियत कहिड़ी आहे जेको ॾिठनि जो धण उहा जमहूरियत वारो कोन्हे, हिन में असीं यकीन नथा रखूं। तव्हां जेका असांखे जमहूरियत ॾिनी आहे उहा अक्सरियत वारी जमहूरियत ॾिनी आहे जंहिंमें रिढ जे ढकण हकलण वारा माण्हू हुजनि ऐं उन्हनि खे ख़बर न हुजे त असेंबलियुनि जे अंदरि असांजे माण्हुनि जा हक़ कीअं महफ़ूज़ कया वेंदा आहिनि। जीएम से त तव्हांखे क़ौमी सोच ऐं बदीअ जो सॾु ॾिनो आहे। क़ौमी बदी ऐं सोच जो, क़ौमी हक़नि जो सॾु ॾिनो आहे। इहा ॻाल्हि आहे, सादी ॻाल्हि आहे। जेको बि असीं सम्झूं था इन नुक़्ते में यकीन रखे थो उहो साईं जीएम से जे क़ौमी नज़रिए में यकीन रखे थो, भले कहिड़े बि नाले सां हुजे, किथे बि वेठो हुजे। जेको असांजे क़ौमी हक़नि खे नथो मञे, असांखे क़ौम नथो मञे, असां उनखे नथा मञूं, उन नज़रिए खे नथा मञूं जेको असांखे क़ौम नथो मञे। जेके क़ौमूं थींदियूं आहिनि उन्हनि जा ई पंहिंजे ज़मीन ते हक़ थींदा आहिनि। जे असीं क़ौम न आहियूं त असांजे तेल ते, असांजे गैस ते, असांजे नौकरियुनि ते, असांजे टैक्सनि ते असांजो हक़ कहिड़ो थो ठहे? सभु पाकिस्तान में बराबरि आहिनि, सभु बराबरि आहिनि, को फ़र्क़ु कोन्हे। सॼे मुल्क मां किथां बि लॻाए अची असांजे गैस जे ऑयल फील्डुनि ते, गैस जे फील्डुनि ते मुलाज़मतूं कनि, पोइ चऊं त बाबा सभु पाकिस्तानी बराबरि आहियूं, सभु भाउर आहियूं। भाउर कोन आहियूं, भाउर हिसाब सां थींदासूं, भाउर हिसाब सां थींदासूं। छा ही निज़ाम आहे? तव्हांजी भित जबल हिते आहे, 125 किलोमीटर जी लेंथ आहे। हिन तालके जे हिक बि ॻोठ में जेको आहे गैस जी लाइन कान्हे। रोज़ ग़रीब माण्हू 100 रुपए जूं काठियूं ॿेरे थो, 3000 रुपया महीनो त रुगो काठियूं ॿारे थो पंहिंजे ॿारनि पचाइण जे लाइ। इहा कहिड़ी जमहूरियत आहे? इहा कहिड़ी बराबरी आहे? इहा कहिड़ी ख़ासियत आहे? इहा कहिड़ी हुकुमरानी आहे? असांखे कहिड़ा हक़ ॾिए थी? कतई हक़ कान थी ॾिए। असांखे पंहिंजे सरज़मीन ते असांखे समूरनि कुदरती वसीलनि जी असांखे मालिकी खपे। असां
ख़ुदि मुख़्तियारीअ में कतई यकीन कोन था रखूं, जंहिंमें असांजा तेल गैस कुदरती वसीला आख़िर में कोयले जी बि मालिकीअ में मदरख़त जेको आहे सो कराई वेंदी थी। बर्टा खे मुकमिल वफ़ाक़ी खातो कयो वञे थो हलो। 200 आइटम 17 सब्जेक्टनि मां कढी मर्कज़ जे हवाले कया था वञनि, सभु कम माली वसीलनि वारा। इहा कहिड़ी हुकुमरानी आहे? इन ते त पंजाब वारा सिंधियुनि जे असांजे MNA ते खिलनि था त केॾा न ॾिठ आहिनि। सरहद वारा था चवनि त बाबा हिन NFC थियो, बाबा वाह 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 ॾाढो सुठो थियो। सरहद वारनि चयो त बाबा जंग सरहद वारनि NFC जे अंदरि इहा रखियो त बाबा यकी मज़हबी बुनियादनि ते हिते जंग रही आहे, अफ़गानिस्तान में जंग रही आहे, पश्तूनख्वा में ख़ैबर पश्तूनख्वा में जंग रही आहे। उन जे करे उन जा असरात असां ते थियनि। उन करे 1% सॼी जेका आहे यानी फेडरल डिविजिबल पूल जी उहा 1% जेको आहे पोइ 16-17 अरब रुपया था ॾियनि, उहो असांखां वठी हलिया। सिंधी वाह 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 न सही बसि असां तव्हांजी शइ असांजी ॻाल्हि आहे। बाबा सॼे पाकिस्तान जी रब पलाण सिंध जे मथां आहे, सॼे पाकिस्तान जी रब पलाण सिंध जे मथां आहे। उहो जेको असांजे वसीलनि ते बोझ पियो आहे, असां छा वठी आयासीं? असांजा इवन जेके असांजे ज़िलनि जे मथां ज़िलई टैक्स हूंदा उहे ख़तमु करे मथे रखियो वियो हो। उहे टैक्सनि जो हिसो कोन वठी आया हिन मां NFC मां। ऐं ॿी वॾे में वॾी सिंध जे माण्हुनि सां संगीन मज़ाक कई वई। 98 में आदमशुमारी थी हुई, 18 सालनि खां पोइ, 18 सालनि खां पोइ जेका 91 में थियणी हुई तंहिंखे कोन क़बूल कयो वियो। 1991 में सेंसस को कबूल नहीं किया गया। 98 में सेंसस कराई गई। उस वक्त के बुनियाद पे हम 3 करोड़ के लगभग हम आबादी थी हमारी, क्या हमारी आबादी है। उसके बाद 2008 में सेंसस करानी थी। इस हुकूमत ने उस वक्त जनरल इलेक्शन हो रही थी, उन्होंने कहा कि जी पैसा भी कराते हैं, अभी कराते हैं। 2011 में कई अभी कह रहे हैं कि ये सेंसस भी नहीं है, जिसमें 3 करोड़ से सिंध की आबादी बढ़ के 5.5 करोड़ आबादी हो गई है, लेकिन ये सेंसस कराने के लिए तैयार नहीं है। अब जिसमें अगर पाकिस्तान का जो आपने NFC की जो बुनियादें बनाई हुई हैं वो पॉपुलेशन बेसिस बढ़ाई है, इसमें हम 30% के बराबर हमारी हिस्सेदारी हो जाती है। अब 30% के बजाय आप हमें कहते हो नहीं वही पुरानी रखते हैं और वही आपको 23% देते हैं। ये क्या मजाक है, क्या निजाम है? और याद रहे, और कोई दे या नहीं दे, ये पीपल्स पार्टी की हुकूमत है जो इससे भाग रही है। हम शोर जरूर कर रहे थे NFC के लिए, ये सेंसस के लिए, क्योंकि अननेचुरल तरीके के पे कराची और हैदराबाद में पॉपुलेशन ग्रोथ दिखाई गई थी। हमने इन सब कॉम्प्रेस जमातों ने इसके खिलाफ आवाज भी उठाई, लेकिन हम कतई हक में नहीं है कि इसको मुअम्मल किया जाए। जो इस साल में फिर कहा गया कि मार्च में कराई जाएगी दूसरा फेज, उसको फौरी तौर पे कराया जाए। हम उसका मुतालबा करते हैं इसी पे। SUP जा दोस्त उन्हनि खे चवां थो तयारी वठो, 2012 इलेक्शन जो साल आहे, तयारी वठो। जगह जगह ते मुक़ाबलो कंदासूं, वतन दुश्मननि जो मुक़ाबलो कंदासूं, सिंध दोस्तनि माण्हुनि खे सिचो ॾींदासूं। सिंध दोस्त दुनियूं ऐवाननि में ईंदियूं ऐं दुश्मननि जा रस्ता रोकींदियूं, रद्द कंदियूं, उन्हनि जे ख़िलाफ़ विढ़ंदियूं। तयार थी वञो, हर जंगले लाइ तयार थी वञो। कॉम्परस्तोरनि खे, कॉम्परस जमायतुनि खे थो चवां त पंहिंजी ताक़त खे यकजा करियो,
पंहिंजी ताक़त खे यकजा करियो ऐं उनखे वोट जे पावर में तब्दील करियो कि अगरि तव्हां तब्दील न कई त तव्हांजी कुवत खे ज़ाया कयो वेंदो, को इस्तेमालु करे वेंदो, को ग़लति माण्हू, को वली मिनट जो हिमायती, को ॿियो माण्हू, को परवेज़ मुशर्रफ जो हिमायती, को टियों तव्हांखे इस्तेमालु करे वेंदो हलियो, तव्हां कोन बचंदो, उहे माण्हू वरी बि मौक़े परस्त वाहननि में वही वेंदा। असीं सम्झो था असांजो मक़सद ऐं मंज़िल सिंध जी ख़ुशहाली आहे, सिंध जी अवाम जी मयार ज़िंदगी बुलंद करणु आहे। इहो ई असांजो मुख्य मक़सद आहे। पर इहो अर्थ के मतिलबु कोन्हे त असीं चूंड बि अचूं पोइ वञी अञा छा कंदासीं। असीं सम्झूं था त बिना चूंडजण जे सिंध जी ख़िदमत करे सघिजे थी। असां कॉन्फ्रेंस जमायतुनि गॾिजी करे आदमशुमारीअ जे चैलेंज खे बि चैलेंज कयो ऐं उनखे असां नाकाम बनायोसीं दुश्मननि जे मक़सदनि खे। बलदियाती निज़ाम जंहिंजे ज़रिए साईं साहिबनि सां ॻाल्हि कई त सिंध जे विरासत जो बुनियादु पहिरियों वरितो हुयो, उनखे बि कॉन्फ्रेंसनि चैलेंज कयो ऐं उन्हनि खे बीहारे ॾेखारियो दुश्मननि खे अखियुनि में असीं कहिड़ो थी उभरियासीं ऐं उहे बीही विया पंहिंजा क़दम नापाक इरादा बीही विया हुननि जा अञा बि ख़तमु कोन थिया आहिनि। असां अञा बि रखूं था हिन में उन्हनि खे कीअं चैलेंज कजे थो। मूंखे ख़बर आहे त पीपुल्स पार्टी ऐं पीपुल्स पार्टी पंहिंजा सजेशन ॾिना आहिनि त बलदियाती निज़ाम में हीअं कजे, निज़ाम अलॻि कयो आहे। पीपुल्स पार्टी जी चवे त बाबा कराचीअ खे 5 जे बजाए 3 ज़िलनि में विरायो वञे, हिकिड़े जो नालो रखियो वञे ज़ुल्फ़िकाराबाद, हिकिड़े जो लियाकताबाद ऐं हिकिड़े जो क़ाइदाबाद। इहा कहिड़ो फार्मूला आहे? सूबनि खे इंतिज़ामी बुनियादनि ते था विरायो, ज़िलनि खे वरी नालनि जे बुनियादनि ते था विरायो ऐं वरी फार्मूला था ॾियनि त बाबा 60% एमक्यूएम जो 40% पीपुल्स पार्टीअ जो अचो त इन ते गॾिजी इलेक्शन कंदासीं, हू हुन जे ख़िलाफ़ कोन बीहारींदो। छा सिंध में ॿियूं सियासी जमायतूं न आहिनि? छा ॿिया के स्टेक होल्डर कोन्हनि जेके हिन में हिसो वठंदा? छा जमात इस्लामी हिन में स्टेक होल्डर कान्हे? छा सिंध यूनाइटेड पार्टी हिन में स्टेक होल्डर कान्हे? छा अवामी तहरीक जेका असांजी स्टेक होल्डर कान्हे? जो तव्हां हिनखे विहाए जेको आहे तव्हां केक खे कटे ऐं अधु हिसो हेॾां कंदो ऐं 40 सॻो तव्हां खाईंदो ऐं 60 सॻो इन नापाक इरादनि खां ख़बरदार था करियूं पीपुल्स पार्टीअ खे हुकुमराननि खे त बंदि कयो इहे साज़िशूं। 20 तरमीम जे नाले में नवनि सूबनि जो इंतिज़ामी सूबनि जो क़याम जी ॻाल्हि बंदि कयो। असां उन ई पाकिस्तान में यकीन था कयूं जंहिं मुआहिदे तहत असां क़ौमुनि हिन 40 जी करारदाद में हिन पाकिस्तान खे क़बूल कयो। ॿिए कंहिं बि फार्मूला खे नथा करियूं, कंहिं बि इंसानी बुनियादनि ते सूबनि जो कोन्हे। असीं न को इंतिज़ामी सूबनि जे क़याम जी ॻाल्हि था करियूं। असांजा इहे तारीख़ी वतन आहिनि, उन तारीख़ी वतन सां छेड़छाड़ जेको कंदो उन जे ख़िलाफ़ असां ज़रूरु रहवानी जंग ॾींदासीं। सान्यावन माण्हू एसयूपी जा कारकुन हो, तव्हां ॿियनि खां मुख़्तलिफ़ थियो, तव्हां ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहियो, तव्हांखे मुख़्तलिफ़ बणजणो आहे, तव्हांखे हिकिड़ी सियासी कुवत बणजणी आहे, अहिड़ी सियासी कुवत जेका तब्दीलीअ जो बुनियादु बणिजे। तब्दीली कार्गो लफ्ज़ की तब्दीली जो मतलब छा आहे? खाली तब्दीली छा? सियासी निज़ाम जी तब्दीली चाहियूं था, मुल्क जे अंदरि फेडरेशन जे अंदरि बराबरीअ जो निज़ाम चाहियूं था, विफ़ाक़ जे अंदरि असांखे पंहिंजी जाइज़ हिस्सेदारी खपे, उहा क़िस्म जी तब्दीली चाहियूं था ताकी रुगो हुकुमरानी ऐं रुगो असांखे वज़ारतुनि जो अचो तब्दीली आणो। इहा तब्दीली कंहिं बि कम जी कान्हे।
सिंध जे गैस के वसीलन कादरपुर गैस फील्ड के हिन हुकूमत नीलाम कयो पे असां उन फील्ड में सजी सिंध यूनाइटेड पार्टी जा वर्कर उते कादरपुर गैस कयो हुआ ऐं असां उनखे बि बीहारे ॾेखारियो त जीअं पंहिंजे वसीलनि खे सिंध जी आवाम उथी खड़ी थिए त पंहिंजनि वसीलनि खे बचाए सघे थी। पर इहा कुल नाहे सियासत। सियासत जो हिकिड़ो प्लेटफॉर्म असेंबलियूं आहिनि जंहिंजो ज़िक्र साईं कयो त बाबा साईं गुलाम शाह बि कयो त बाबा 1 यूनिट खे असेंबली जे प्लेटफॉर्म तां पंहिंजे सियासी हुकूमत जे ज़रिए उनखे टोड़ाए ॾेखारियो साईं जीएम सर। इहा बि हिकिड़ी सियासी हुकूमत अमली आहे। असां सिंध असेंबलीअ में कोशिशि कई त कालाबाग डैम जे ख़िलाफ़ को असीं को बोरा का ॻाल्हायूं न आणे सघियासीं त असां गॾिजी मैदाननि ते बि कालाबाग डैम खे रद्द कराए ॾेखारियो। क़ौम परस्तनि गॾिजी ॾेखारियो। अंदरि बि ॿाहिरि बि वेंदो असीं रोडनि ते बि हूंदा हुआसीं, रस्तनि ते बि हूंदा हुआसीं, असेंबलियुनि में बि हूंदा हुआसीं क़ौम परस्त लीडर। त पोइ ॾिसो तब्दीली अचे थी या नथी अचे। वी तरमीम वारियुनि जे नाले में नवनि सूबनि जे क़याम के 20वीं आईनी तरमीम के नाम पर आने वाली आईनी तरमीम नाले नाम को हम सिरे से मुस्तरद करते हैं और हम समझते हैं कि ये गैर आईनी अमल है। इसी पार्लियामेंट को कोई अख्तियार नहीं है कि वो बाहर सूबाई असेंबलियों में बहस लाए बगैर आप डायरेक्ट पावर असेंबलियों में लाएं और उस पर जो है झगड़ा शुरू करवाएं। असां सां मज़ाक कई थी भई त सिंध जे गैस फील्ड में कंप्रेसर लगाए विया आहिनि त डबल प्रोडक्शन करियो, जल्दी गैस खपायो। अमेरिका पंहिंजा तेल ऐं गैस जा ज़खायर बचायो वेठी आहे त ॿियनि दुनियनि मां जितां सस्तो थो करे बाबा सिंध जा वसीला जल्दी खपाए वठो। केरु पियो करे? पीपुल्स पार्टीअ जी हुकूमत पई करे। गैस जी हलो तव्हांखे भित जबल ते ॾेखारिया हिते कंप्रेसर लॻाइण जल्दी जेको 50 सालनि में गैस ख़तम थिए या 30 सालनि में कए उन्हनि खे 5 सालनि में खुटायो वारो करियो पाकिस्तान में गॾिजी। छो तव्हां ॿियनि इलाइक़नि में नथा ॻोल्हा करियो? छो तव्हां पंजाब जे अंदरि तव्हां ॻोल्हा नथा करियो? छो उन्हनि फील्डुनि खे तव्हां बचाए रखियो आहे? छो असांजे फील्डुनि खे गैस फील्ड त जीअं इहो कॾहिं बि गैस फील्ड का सिंधी माण्हुनि जे भलाईअ में कतब न अचे। इहो आहे मक़सदु। असांजे कुदरती वसीलनि जी लुटमार जारी थी रखी वञे उहो को ॿियो न करे पियो। असांजा पंहिंजा हुकुमरान हू पक सुञाता पंहिंजा हुआ के धारियुनि सां गॾु धाड़े में के वाट ॾिसां हेड़ियुनि खे वांदियूं वारे। असां फिक्शन हाउस जंहिं उन्हनि खे असीं शुक्रिया अदाई कयूं त जिन ने साईं जीएम सर जो पैगाम जैसा मैंने देखा जीअं ॾिठो आहे मूं उनखे उर्दू में अंग्रेज़ी में रिलीजन एंड रियलिटी जे नाले सां किताब साहिब पधरो कयो आहे। असीं उन्हनि खे मुबारकबाद था ॾियूं। इहो अव्हांखे शाबस आहे। असांजी क़ौम जा माण्हू ॾाढा बेक़दुर आहिनि। इहो साईं जीएम सर 1962 में किताब लिखियो त रियासती मामलात खे मज़हबी मामलात खां धार रखियो वञे त पाकिस्तान में तबाही ईंदी। साईं 1952 में वियना कॉन्फ्रेंस में चयो त रियासती मामलात खे मज़हबी मामलात खां जुदा रखियो वञे न त हिन लाइ मुल्क में तबाही ईंदी, हिन इलाइक़े में तबाही ईंदी, हिन पाकिस्तान में ईंदी, हिन ख़िते में ईंदी ऐं दुनिया में तबाही ईंदी। उन जी बाहि जे शोलनि खां असीं त सड़ंदासीं पर यूरोप अमेरिका वारा तव्हां बि ख़ुशि न थियो जिन शयुनि जा बुनियाद रखी रहिया आहियो। इन बाहि में तव्हां बि सड़ंदो। अॼु पूरी दुनिया सड़ी रही आहे उन अज़ाब में। इन नज़रिए जो किताब साईं जीएम सर 1962 में लिखियो हो
जैसा मैंने देखा जियां ॾिठो आहे मूं ऐं रिलीजन एंड रियलिटी अंग्रेजी हम तरफ़ मूं थो वॾो आयो आहे उहो लाहौर जे फिक्शन हाउस वारनि छपरायो आहे उन्हनि खे शाबाश हुजे ऐं जिन दोस्तनि खे न हुजे उहे वठी ने स्टॉल खां पढ़ी सघनि था। अॼु जे मौक़े जे हवाले सां तमाम मुल्क जे सियासी जमायतनि खे दावत थो ॾियां। सिंध यूनाइटेड पार्टी नए सियासी निज़ाम ख़ुसूसन सियासी निज़ाम जो मतिलबु आहे इलेक्शनी निज़ाम जेको ट्रांसपेरेंट तरीक़े सां कयो वञे आज़ाद इलेक्शन जे कमीशन जो कया इन नुक़्ते ते असीं ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं, विढ़ण जे लाइ तयारु आहियूं, कदम वधाइण जे लाइ तयारु आहियूं। असीं यादि रहे तो 2007-8 जी इलेक्शन में उन वक़्त में पीपल्स पार्टी जो पिटिशनर लतीफ़ खोसो साहब हो जेको सुप्रीम कोर्ट में हो कि बाबा असांजा 2 करोड़ वोटर रहिजी थी वञनि त सिंध यूनाइटेड पार्टी हुन में पिटिशन में इंटरवीनर थी हुई त साईं हिन जे बुनियाद ते तव्हां जाली निज़ाम खे तव्हां बुनियाद में वोटरनि खे दाख़िल कंदो, जाली में वोटर ईंदा। अॼु सुप्रीम कोर्ट थी चए त 3.5 करोड़ वोट जेको आहिनि जाली यादि रखो। अॼु जेका असां कल्ह ॻाल्हि कई अॼु उहा सही आहे। अॼु कोर्टूं वञण जे लाइ वञनि आहिनि ट्रांसपेरेंट वोटर लिस्टूं ई कोन्हनि। असीं ट्रांसपेरेंट वोटर लिस्टूं चाहियूं था, ट्रांसपेरेंट तरीक़े सां तखनि जो क़याम चाहियूं था, ट्रांसपेरेंट तरीक़े सां इलेक्शन जे ॾींहं जो कंडक्ट कराइण चाहियूं था। इन्हनि टिनी फार्मालात ते असां वटि नुकात आहिनि, तजावीज़ आहिनि। असीं हुकूमत सां बि विहण लाइ तयारु आहियूं, इलेक्शन कमीशन सां बि विहण लाइ तयारु आहियूं, सियासी जमायतुनि सां बि विहण लाइ तयारु आहियूं। इहो असांजो प्रोग्राम आहे छो त हिन इलेक्शन जो प्रोग्राम सिंध यूनाइटेड पार्टी जो प्रोग्राम आहे। सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजे सियासी प्रोग्राम सां इनशाअल्लाह हिन इलेक्शन जो असांजो सियासी मंशूर छपिजी ईंदो। तव्हां ॾिसंदो त कहिड़ो तारीख़ साज़ थो थिए, कहिड़ो थो थिए, जंहिंमें असीं कीअं था तब्दीलियूं आणियूं मुल्क जे अंदरि, सियासत जे अंदरि, रियासतुनि जे अंदरि, कीअं मुल्क में असीं हिन खे वसील बुनियाद ते वफ़ाक़, हक़ीक़ी वफ़ाक़, नाले में वफ़ाक़, उन हक़ीक़ी वफ़ाक़ जे क़याम जे लाइ कहिड़ियूं तजावीज़ था आहियूं। ॾिसंदो सभु तव्हां ॾिसंदो ऐं तव्हां सभिनी जो दोहिराईंदो आहियां। तव्हां हेॾे सब्र सां तव्हां असांखे ॿुधो। आख़िर मां पंहिंजो नारो हणंदुसि, जवाबु चाहींदुसि। पंहिंजी धरती पंहिंजो अख़्तियार, पंहिंजी धरती पंहिंजो अख़्तियार। नारे सिंध, नारे सिंध। महिरबानी।